बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रियल इशूज़ में इरफान अली बुगे तरफ़ां भलीकार। प्रोग्राम की शुरुआत में असां हलंदासीं सिंध के तारीख़ी, इल्मी ऐं सकाफ़ती शहर ठटे, जिते जा रहवासी गंदगी के आज़ार के मुंहुं ॾेई रहिया आहिनि। शहर जो ड्रेनेज जो निज़ाम तबाह थी वियो आहे, जंहिं करे तव्हांखे हर तरफ़ गटर उथलियल नज़र ईंदा। रोडनि रस्तनि ते गटरनि जो पाणी बीठल नज़र ईंदो, जॾहिं त विख विख ते गंदगी नज़र अचे थी। शहरी सख़्तु परेशान आहिनि। म्यूनिसिपल इंतज़ामिया तरफ़ां करोड़ों रुपयनि जा फंड हासिल करण जे बावजूदि शहर में ड्रेनेज जो निज़ाम बहितर नथो बणायो वञे। हाणे जॾहिं मकानी चूंडूं सिर ते आहिनि त वोटर बि इन्हनि उमेदवारनि खे यादि अची विया आहिनि, पर ठटे वासी इन्हनि उमेदवारनि खां सवाल करे रहिया आहिनि त हुननि हेतिरनि सालनि में खेनि छा ॾिनो, एसिताईं जो शहर में सफ़ाई सुथराई बि न कराए सघिया। ठटे जी सूरतहाल के हवाले से असांखे वधीक आगाह कंदो असांजो ठटे जो रिपोर्टर रशीद जाखरो। हाँ जी इरफान साहब, ठट्टो हूँ अनेक मसलन के वर चढ़ियल है, पर ठट्टे में नकासी सिस्टम जो रोज़ जो मामूल बनल है, छो तो ये मसलो आर्जी न पर मुस्तक़बिल मसलो है। 300 का मथे मुलाज़िम हुजण बावजूद माहवार 1 करोड़ 30 लाख की बजट हुजण बावजूद म्यूनिसिपल ठट्टो लागापियल समूरा इदारा ठट्टे में नकासी सिस्टम के बहाल करण में अध सदी का वठी नाकाम विया आहिनि। ठट्टे जा हर शहर, हर गली, हर पाड़ो गटर जे बोर्ड जो मंजर दे तो। हालांकि मौसमियात खाते वारनि हींअर बरसात की अॻकथी कई आहे। बरसात जी ठट्टे शहर में बरसात हुजे न हुजे, पर गटरनि जी बोर्ड ज़रूर नज़र ईंदी आहे। त इन खां बावजूद भी इन्हनि इंतज़ामिया पारां को बि लाइअमल तयारु न कयो वियो आहे, न वरी इनखे एॾी ख़तरनाक सूरतहाल के मुंहुं ॾियण लाइ इंतज़ामिया को काराइता क़दम खयां आहिनि। जॾहिं ठट्टे जी तारीख़ पढ़ण जे लाइ पढ़ी माण्हू उते तफ़रीह लाइ ईंदा आहिनि। ऐं हिन वक़्तु जिते असीं बीठा आहियूं, इहो शाहजहान मस्जिद जो तारीख़ी रोड आहे। इन तारीख़ी रोड जी जेका सूरतहाल आहे, तव्हां उन मां अंदाज़ो लॻाए सघो था। हज़ारे माण्हू उते तफ़रीह लाइ ईंदा आहिनि, ठट्टे जी तारीख़ किताबनि में पढ़ी। जॾहिं हू शाहजहान मस्जिद पहुचंदा आहिनि त उन्हनि खे सवाइ गटरनि जे ॿियो कुझु नज़र कोन ईंदो आहे। त हिन सॼी सूरतहाल में असां तव्हांजे शहरियुनि सां बि ॻाल्हायो आहे, तव्हांजे वापारियुनि सां बि ॻाल्हायो आहे, त हिननि जे हिन मसइले खे हल करण लाइ इंतज़ामिया हिन वक़्तु बि जेका सूरतहाल आहे, 2 ॾींहंनि खां पोइ बरसात जो इम्कान ॿुधायो वञे पियो, पर समूरा ऑफिसर पंहिंजे ऑफिसनि ताईं महदूद आहिनि। शहर में गंदगी पखड़जण सबबि एक तरफ़ दुकानदार परेशान आहिनि, शागिर्दनि खे सख़्तु तकलीफ़ पेश अची रही आहे, बीमारियूं पखड़जी वियूं आहिनि, पर उतां जी चूंडल नुमाइंदनि खे, कामोरनि खे ठट्टे जे रहवासियुनि ते को बि क़यास नथो अचे। इन हवाले सां असांजे रिपोर्टर ठट्टे जे कुझु रहवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे। हू छा था चवनि, अचो त ॿुधूं। हिन वक़्तु बरसात जी पेशन गोई कई वई है, हंगामी बुनियादनि ते जेको सो क़दम खया विया आहिनि, मगर ठट्टे शहर में सफ़ाई सुथराई कंहिं बि क़िस्म जी कोन्हे। तव्हां ॾिसी सघो था, हीअ बाज़ार जा हाल आहिनि, इहे शाही बाज़ार जूं घटियूं आहिनि। इहे वीचारा कारोबार दुकानदार सभु असीं हिते मुतासिर आहियूं। हिते असांजो ॿार बच्चो नथो हली सघे, न घुमी फिरी सघे थो। ॿार बच्चो घरां निकिरे थो सीधो गटरनि में, मेन हॉल जा मुंहुं खुलिया पिया आहिनि। हीअ तक़रीबन 2-2.5 साल खां वठी हिन घटी जी एॾी सूरत हाल ख़राबु आहे। केरु ॿुधण वारो कोन्हे, केरु सुञण वारो कोन्हे। इंतज़ामिया खे असां लिखी थकी पिया आहियूं, पर इंतज़ामिया कंहिं बि क़िस्म जो जेको सो को अमल दरामद अञा ताईं नाहे कयो। हिकिड़ो भंगी बि असां अचण लाइ तयारु कोन्हे। असां हिन वक़्तु बलदियाती इलेक्शन बि हली रही आहे। बलदियाती इलेक्शन में बि जेको सो चूंडियल नुमाइंदा अची रहिया आहिनि घरनि ते, बाबा असां हीअं कंदासीं, असां हूअं कंदासीं, वाइदा दिलासा त खोड़ सारा आहिनि, मगर अमल दरामद कोन थो थिए। सीट कोन था घुरूं, न को सीट था घुरूं, न को मिल्कियत था घुरूं। भई ठीकु आहे, असांखे जेका असांजी साफ़ सुथराई आहे सा त करे ॾियो, जेको असांजे जीअण जो हक़ आहे। हिते काउंसलर, मिनिस्टर, ॿिया हिते सभु हिते शहर जा माण्हू पैदा थिया, वोट ॾिनासीं, पर हालत इहा पिया ॾिसो। हाणे हिन हालत जा ज़िम्मेवार असीं आहियूं या उहे आहिनि, ऐं उन्हनि खे पाण करिणो आहे। असांखे त कोन्हे करिणो न, असांखे करिणो आहे। या त हर को घर वारो कुॾार खणे पियो सफ़ाई करे, या त उहो मज़ूर बीहारे। हाणे अटो खाऊं या मज़ूर बीहारियूं। हिन खे त काफ़ी टाइम थी वियो आहे, तक़रीबन आउं त सम्झां थो 7-8 साल थी विया आहिनि, ऐं हिन जो अलाए केतिरियूं बजटूं आयूं, केतिरियूं वहिलियूं, ख़बर ई कोन पई। इहो ई चवंदा हुआ त बाबा अॼु थी ठहे, सुभाणे थी ठहे, जेको अॼु ॾींहं ताईं को बि न जेको दाद फरियादी कोन थो थिए। असां शहर वारा सफ़ा हिन में मजबूर आहियूं। असांजा रोज़ हिन गटरनि में ॿार किरनि था, ऐं केतिरियूं नियाणियूं त पासे में इहो स्कूल खुलियो आहे नओं, इन में अलाए केतिरा ॿार हिन गटर में किरनि था। असां जेको हिन वसवारनि खे अपील था करियूं, असांजे हिते इंतज़ामिया खे ऐं हिते जा चूंडियल नुमाइंदा असांजा जेका आहिनि ठट्टे जा, उन्हनि खे अपील था करियूं त
मुतबराना असांजी को सार को संभाल लही वञे ऐं इन जे हवाले सां असीं ॿुधायूं पिया हाणे हीअं बलदाती इलेक्शनूं अचनि पियूं ऐं इनशाला त वाइदा त एॾा वॾा अची कंदा त बाबा असां तव्हांखे त सोने जूं घटियूं ठाहे ॾींदासीं ऐं हिते जेको सो टाइलूं मार्बल सभु लॻी वेंदा पर इहो थींदो वरी बि असांखे इहो ई गटर ई मिलंदो। अॼु या सुभाणे जो मसइलो कोन्हे, सालनि खां वठी गटर जो पाणी हिते बीठल हूंदो आहे। असां दुकानदार माण्हू आहियूं, पंहिंजो आहे वे बचे ॿार खे रस्ते में तमामु घणी तकलीफ़ थिए थी ऐं को बि सफ़ाई जो निज़ाम कोन्हे। असां दुकानदार माण्हू आहियूं, असां पंहिंजो कारोबार वग़ैरह कीअं करे सघूं था। हीअ हालत तव्हां ॾिसी सघो था। पोइ हुन खां वठी होसि ताईं सॼे गटर जो पाणी 12 महीना बीठो ई हूंदो आहे। को बि भंगी, को बि सफ़ाई वारो, को बि अमलदार जेको अचण लाइ तयारी कोन्हे। नाज़रीन, छठे खां पोइ हलंदासीं असां सिंध जे वॾे वज़ीर जे अबाणे ज़िले जामशोरे जी बस्ती कोटड़ी ॾांहुं, जिते जा रहवासी पीअण जे पाणी खां महरूम बणियल आहिनि। शहर अंदरि पीअण जे पाणी जो मसइलो गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां जारी आहे। शहरनि तरफ़ां सख़्तु एहतजाज जे बावजूदि चूंडियल नुमाइंदा हीउ मसइलो हल करण लाइ तयारु न आहिनि। उतां जा कामोरा मुबैना तौरु करोड़नि रुपया हड़प करे वञनि था, पर शहरनि खे पीअण जो साफ़ पाणी बि नथो पहुचाए वञे। कोटड़ी में वाटर सप्लाई जूं स्कीमूं नाकारा बणियल आहिनि, जंहिंजो फ़ाइदो वठी टैंकर माफ़िया सरगर्म बणियल आहे ऐं ॿुधायो वञे थो त इन टैंकर माफ़िया सां मुबैना तौरु सरकारी कामोरा ॿिट बणियल आहिनि, जेके गॾिजी सॼी शहरनि खे ॿिन्ही हथनि सां लुटे फुरे रहिया आहिनि, पर का बि इख़्तियारी हिन मामले जो नोटिस वठण लाइ तयारु न आहे। इन हवाले सां वधीक आगाह करे रहियो आहे असांजो कोटड़ी जो रिपोर्टर असद मंगरियो। ही कोटड़ी तारीख़ी शहर आहे जेको सिंधु दरिया जे कप ते अॾायल आहे। तव्हांखे ॿुधायां त कोटड़ी जी 20 कॉलोनियुनि में वधीक जेको आहे पीअण जे पाणी जी खोट जेकी आहे उहा बरक़रार आहे। हिन वक़्त ताईं जेके रहवासी जेके आहिनि उहे सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त कराची वाह खां 3 किलो मुफ़ासिले ते ही कोटड़ी साइड म्यूनिसिपल बोलाड़ी आहे, जिते टैंकरनि वसीले जेको आहे पीअण जो पाणी फ़राहम कयो पियो वञे। डीज़ल जा अघु वधी वञण जे करे टैंकर माफ़िया बि जेके आहिनि उहे पाणी जा अघु जेके आहिनि टैंकर जा उहे जेके आहिनि ॿीणा करे छॾिया आहिनि। 2000 खां 3000 रुपया फ़ी टैंकर जेको आहे उहो आवाम खे विकिरो कयो थो वञे। कोटड़ी साइड जे मुस्लिम टाउन, गरीबाबाद, खुदा जी बस्ती, बबर स्टॉप समेत केतिरियूं कॉलोनियुनि में जेके पीअण जे पाणी जी खोट आहे। करोड़नि रुपयनि जूं वाटर सप्लाई जूं स्कीमूं जेके आहिनि उहे नाकारा बणियल आहिनि। हीअ सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो अबाणो तक आहे, पर ज़िले इंतिज़ामिया तोड़े चूंडियल नुमाइंदनि हिते को बि तहरुक न वरितो आहे। हिन वक़्त ताईं रहवासी जेके आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि। तव्हांखे ॿुधायां त कोटड़ी साइड में म्यूनिसिपल बोलाड़ी में जेको आहे वॾे में वॾो जेको तबिको रहे थो उहो पोरियत तबिको रहे थो, जेको फैक्ट्रियुनि में कमु कंदा। हाणे 2000 खां 3000 रुपया फ़ी टैंकर जेको ख़रीद करणु हुननि जे वस जी ॻाल्हि न आहे। रगी वधंदड़ महांगाई जेको आहे आवाम खे सख़्तु परेशान करे छॾियो आहे। पर वाटर सप्लाई जूं लाइनूं बि जेके हिन वक़्त ताईं उहे गैरफ़ाल बणियल आहिनि। तव्हांखे ॿुधायां त कोटड़ी साइड में जी आवाम जेकी आहे उहा हिन वक़्त ताईं बुनियादी सहूलियत खां जेकी आहे उहा महरूम बणियल आहे। जी नाज़रीन, असांजे कोटड़ी जो रिपोर्टर असद मंगरियो कोटड़ी साइट एरिया म्यूनिसिपल बोलाड़ी में पीअण जे पाणी जे हवाले सां जेका सूरत हाल आहे उन हवाले सां आगाह करे रहियो हो। टैंकर माफ़िया 1000 रुपया वसूल करे शहरनि खे पीअण जो पाणी फ़राहम करे रही आहे ऐं उतां जा रहवासी टैंकर माफ़िया वटि यरगमाल बणियल आहिनि, पर हिन मसइले जो तदारुक करण लाइ उतां जा चूंडियल नुमाइंदा कामोरा तयारु न आहिनि। हिन हवाले सां असांजे रिपोर्टर कुझु शहरनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे, हू छा था चवनि अचो त ॿुधूं। अॻु में जेकॾहिं तव्हांखे 1200-1400 में असांखे टैंकर रोई ऐं हिकु हटी करे क़ाइमु करे ऐं वॾी तक़रीबन अधु खां वधीक मुनाफ़िक़ोरी करे ऐं टैंकर 1200-1400 रुपए, उहो रेट हींअर 2800 रुपए ते 2600 रुपए ते जेको जिथे फाथो वारे बुनियाद ते हले पियो। का बि अथॉरिटी कोन्हे, को बि चवण वारो कोन्हे, को नोटिस वठण वारो कोन्हे, को अहिड़ो माण्हू कोन्हे जेको इहो ध्यानु धरे त भई जेकॾहिं तव्हांखे 200 खां 300 रुपया फ़ी टैंकर ते बचनि था, तव्हां 5-6 1000-1200-1500 तव्हांजी ॾियारी निकिरे थी, त तमामु बहितर आहे, माण्हुनि खे रिलीफ ॾियो। असां वटि अहिड़ो को बि मैकेनिज़म न आहे ठहियलु जंहिंसां कुझु बि थोरो घणो आम माण्हू लाइ सोचियो वञे या पंहिंजी फ़र्ज़ शनासी कई वञे। नतीजतन हीअ जेको लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन ॾींहों ॾींहुं बद खां बदतर थींदी पई वञे। हीअ बेरोज़गारी, बुख ऐं बदहाली जे करे जिन इलाइक़नि में बुख बदहाली वधंदी आहे उते ई क्राइम रेट वधंदो आहे। पाणी जी खोट त एॾी वधी वई आहे जो हाणे 2000 खां 3000 रुपया पाणी जो टैंकर पियो हले ऐं जेका मिल मज़दूर आहे उनजी तनख़्वाह 18000 रुपया। हाणे 18000 में पंहिंजे घर जो गुज़र सफ़र करे या पाणी जो टैंकर लाराए। असां में हिते गाइब लॻी पई आहे, का बि शइ कोन्हे, का सिस्टम कोन्हे। ग़रीब वीचारो ख़ुदकुशियूं करे मजबूर आहे ऐं ग़रीब आवाम तमामु घणी परेशान आहे। मज़दूर जी मज़दूरी उहा ई आहे 500-500 रुपया ॾिहाड़ी
ऐं जीअं पेट्रोल जा अघु वधिया आहिनि तीअं टैंकर माफ़िया तक़रीबन पंहिंजा रेट डबल करे छॾिया आहिनि। माण्हू एॾा परेशान आहिनि पाणी पीअण जे लाइ। वॾी एॾी माना ईअं सम्झ त उहो मां पेट खे कोन था ॾिसनि, पाणीअ खे था ॾिसनि। तमामु हिते जेका असांजी इंतिज़ामिया आहे ऐं पंहिंजो चूंडियल नुमाइंदा आहिनि, ज़िले इंतिज़ामिया आहे, का ख़बर ई कान्हे किथे आहे, केरु ज़ाहिर ई कोन्हे को। माण्हू ॾाढा परेशान आहिनि पाणीअ जे लाइ। एॾो मसइलो असां वटि थी वियो आहे, जेको 1500 रुपया टैंकर मिलंदो 3000 ताईं पहुची वियो आहे। माण्हूअ जी ॾियाड़ी मज़दूर जी उहा ई 500 रुपया आहे। उहो पेट खाए, जॻह जो किरायो हुजे या पाणी पियारे, केरु पुछण वारो कोन्हे। अंधी नगरी चरबट राजा लॻो पियो आहे। उहा ई हिननि जी बदमाशी बि हले, उहा ई मुनाफ़िक़त बि हले। पंहिंजूं कमीशनूं आहिनि, पंहिंजी हर शइ आहे। ॿुधूं था DCO जी कमीशन आहे टैंकर ते, वरी त चूंडियल नुमाइंदनि जी कमीशन आहे। ग़रीब उहो ई पीड़िजे पियो, ग़रीब अलाए साॻियो ई वेल लॻो पियो आहे, केरु पुछण वारो ई कोन्हे को। पाणी ओड़ो ॿाड़ो नथो टाइम में ठहे। अच्छा, हा वेल लॻो पियो आहे, छा करियूं, लीडर ॿुधनि ई कोन था। टे ॾींहं जीअरा आहिनि पोइ फिनिश। असांजी अछी ॾाढी थी आहे, 70 साल जो आहियां पाण। बाक़ी इन खां अॻिते अञा हल तेॾे नार हूंदा हुआ लोहनि जा, उते मज़ूरियूं कंदासीं, ढगनि खे वाईंदासीं, हलरियूं वरी महिनतूं कंदासीं, पर कोन्हे हक़ जो। 2-3 ॾींहं आहिनि चाचा। न उते पाणी आहे, मोटरनि जो सभु खारो आहे, परे आहे। हा उते भरियो पाणी नथा अची सघूं, पोइ इन करे मिठे पाणी लाइ करे हितां मिड़ई ईंदा आहियूं, मिंथनि ते वठी वेंदा आहियूं। टैंकर मां 3200 3500। हा कोन थो ग़रीब माण्हू ख़रीद करे सघे, न त अहिड़ी कॾहिं गाॾी भॻल केरु हलाईंदो या सभा कॾहिं गाॾी हाल ई कोन्हे, मिड़ई पिया मजबूर में हलायूं। ग़रीब माण्हू यकीननि कयो एॾो मन सूरनि में आहे, एॾो आज़ार में आहे। जेको टैंकर 1200 रुपया 1500 रुपया मिलंदो हो, हींअर 2500 रुपया मिले थो। असांजे साइट एरिया जो हाल इहो आहे, इंडस्ट्री तक़रीबन फैक्ट्रियूं हींअर बंदि आहिनि, ऐं मज़दूर जी जेका हींअर फैक्ट्रियुनि जे अंदरि पघार आहे उहा 17,000 18,000 ॾिनी थी वञे, ऐं उन्हनि खे पूरी पघार कोन पई ॾिनी वञे। त हाणे मज़दूर माण्हू आहे, उहो हिकिड़ो माण्हू घर जो फ़र्दु कमाए थो, ड्यूटी थो करे, उहो पाणी लहिराए या पंहिंजे घर जो राशन वठे। जेकॾहिं उहो पाणी 2500 3000 जो लहिराईंदा त यकीन कंदो महीने में 2 खां 3 टैंकर 4-5 भाती आहिनि, 2 टैंकर यूज़ करे था वञनि। उहो माण्हू घर जो राशन वठे या पाणी वठे। वक़्तु आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ कुझु ॿियनि मामलनि जो जाइज़ो वठंदासीं। ॾिसंदा रहो रियल इश्यूज़।